जी नाज़रीन, सॼे मुल्क में अटे जी जेको बहरान आहे, अहिड़ी तरह सिंध समेत कंदकोट कश्मीर ज़िले में भी अटे जे लाइ माण्हुनि जूं हिन वक़्तु उहे कतारूं लॻल आहिनि। अटो ख़रीद करण लाइ माण्हू उहे परेशान आहिनि। जेको 40 खां 50 रुपए जेको किलो अटो फ़रोख़्त थींदो हो, हिन वक़्तु 150 जे लॻभॻि अटे जो किलो उहो जेका आहे सो फ़रोख़्त थिए थो, जंहिंजे लाइ ग़रीब तबिको आहे उहो सख़्तु तकलीफ़ुनि खे परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इंतिज़ामिया सां गॾोगॾु जेके अटो ख़रीद कंदड़ माण्हू आहिनि उन सां ॻाल्हायूं था त उहे वधीक इन हवाले सां असांखे छा था ॿुधाइनि। नाला असांजे लिस्ट में लिखियल आहिनि, असां हिननि ॿिए कंहिं कीअं ॾींदा त साईं। 3 कार्ड हिकिड़ो माण्हू वठी अचनि था त विकिणण जे लाइ असां हे लिस्ट ठाहियो, सॼनि असां जमा करायो ऑफिस में, बाद में आया आहिनि साईं। सर असां अटे वठण आया आहियूं, जंहिंमें लिस्ट में असांजो बि नालो आहे। जी सर, अटो ख़रीद करण आया आहियूं। असल में असां अटे वठण वारा आहियूं, असांखे पाण अंदरि घुरायो अथनि। हा, पहिरियों ई नालो असांजो आहे, इन जे करे असांखे अंदरि घुरायो अथनि। लिस्ट वाइज़ में पहिरियों नालो असांजो आहे, पहिरियों ई नालो असांखे मिलंदो, इन जे लाइ असांखे अंदरि घुरायो। तव्हां वटि कार्ड आहे? हा, कार्ड आहे। पैसा ॾिना? हा, पैसा ॾिना। छो न वठे पैसा? हिकदा वठूं, असांजो नालो बि नथो लिखे। अहिड़ो ज़ुल्म आहे न, असां मिस्कीन माण्हू रोज़ किरायो भरे अचूं था। असांखे सनासी सां हाणे अटो मिले थो, हिकु ॾींहुं खाऊं था, कंदा खाऊं। तव्हांखे न मिलियो? न बा न साईं, हाणे सॼनि खे हिकु जाइ ते कोन मिलंदो, रोज़ मिले थो, कंहिंखे कॾहिं मिले थो, कंहिंखे कंहिं महिल मिले थो, सॼनि खे ईअं ई मिले थो। हाणे सॼी उमत लव लकाव आहे, सॼी के हिके ॾींहं त कोन मिलंदो। जी नाज़रीन, हीअ कंदकोट में अटो जेको माण्हुनि खे उहो फ़रोख़्त थिए पियो, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन टीम अज़र संजरानी सां गॾु लियाकत खोसो, KTN न्यूज़ कंदकोट।